मोहतरम सलमान अब्दुल्ला मुराद साहब, काबिल एहतराम मोहम्मद सलीम मेमन साहब ऐं उन सां गॾु आयल मीर अब्बास साहब ऐं ॿिया मुअज़्ज़िज़ महिमानान गिरामी, साजिद गुलाम ऐं केयर टेकर यूसी नाज़िम, यूसी चेयरमैन, हा, ऐं उन करीम बख़्श, उन खां अलावा हिते जा मुअज़्ज़िज़ीन, अब्दुल करीम मौला जा मुअज़्ज़िज़ीन ऐं अल कासमिया जा मुअज़्ज़िज़ीन, नौजवान, अस्सलामु अलैकुम। आऊं अॼु सलमान अब्दुल्ला मुराद ऐं सलीम मेमन साहब जो शुक्रगुज़ार आहियां जो हुननि हिते अची असांखे रिस्पेक्ट ॾिनी, इज़त ॾिनी। हालांकि आहे वाक़ई 5 नवंबर ते इलेक्शन जो त सिलसिलो आहे। ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि, असांजो चेयरमैन वाइस चेयरमैन ऑलरेडी हुआ, पर रब पाक जे तरफ़ां हिकिड़ो असांखे एज़ाज़ मिलणो हो त असांजो यूसी नाज़िम, यूसी मुराद मेमन जो नाज़िम, उहो कराची शहर जो डिप्टी मेयर बणिजे। ऐं डिप्टी मेयर जा इख्तियारात, अमी सभु पढ़ियल लिखियल माण्हू आहियो, समझदार माण्हू आहियो। सलमान साहब जो ज़हन टाउन नाज़िम ते हो, पर रब साईं उनखे मोकिले छॾियो डिप्टी मेयर ते। टाउन नाज़िम हिकिड़े टाउन जो चेयरमैन आहे, टाउन जो चेयरमैन हिकिड़े टाउन जी वजूद आहे, पर डिप्टी मेयर पूरी कराची उन जे जुडिक्शन में अचे थी। त असांजे यूसी जो जेको चेयरमैन, उहो साईं डिप्टी मेयर कराची हिकिड़ी वॾो शहर आहे ऐं उन जो डिप्टी मेयर थियणु हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे। ऐं उहो एज़ाज़ असांजे यूसी मुराद मेमन खे मिले पियो। इन करे असां सभिनी खे जो फ़र्ज़ु इहो आहे त 5 नवंबर ते जेको इलेक्शन थिए पियो, असां सभु पंहिंजा वोट ॾेई ऐं इनखे सुरखुरु करियूं सलमान साहब खे। ऐं सुभाणे असां जेके बि कम आहिनि कार आहिनि, पूरी कराची में किथे बि कंहिं बि छोकिरे नौजवान जो कमु, को मसइला मसाइल माण्हू जा पूरी कराची शहर में थी सघनि था, पर असांजो अगरि नुमाइंदो डिप्टी मेयर थियो वेठो हूंदो त असां हर मामले खे, हर मसइले खे आसानीअ सां हल करे सघंदासीं। तंहिंजे करे आउं वरी बि अर्ज़ु कंदुसि, जेके बि असांजा नौजवान छोकिरा आहिनि, मुअज़्ज़िज़ीन आहिनि, सभई गॾिजी माण्हुनि खे कन्विंस कयो त जीअं असां पीपल्स पार्टीअ खे, सलीम ऐं सलमान मुराद खे वोट ॾेई कामयाबु करियूं, त जीअं असां सभिनी जी उन में भलाई आहे। महिरबानी।